कंदकोट ए सेक्शन थाने जी हद हैबत रोड वटां हथियारबंदन हथां अगवा थियल सहाफ़ी गफ़ार मंगी जे पुट नसीबुल्ला मंगी संदस जे माइट माशूक मंगी जे अगवा खिलाफ़ ऐं बाज़ियाबी लाइ कंदकोट पुलिस जे सदर मसूद सुमरो, जनरल सेक्रेटरी पीरबख्श बंगवार, लियाकत खोसो, अली हसन मलक, दिलीप ठाकुर, यासीन लाशारी, राजा गोपीचंद, यासीन ओगाही, इमदाद खोसो, गुलाम रसूल मीरानी, हुजूर बख्श मंगी, सलीम मीरानी, नसीर मंगी, अकबर बंगवार, ममता सिंधी, नज़ीर मीरानी, नेक मोहम्मद सहरियाणी, लतीफ़ मीराली, अहमद मुगल, कुदरतुल्ला मीरानी, जावेद मलक, अली शेर मलक ऐं ॿियनि सहाफ़ीन प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे SSP रोहल अहमद खोसो खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ी जे अगवा थियल पुट ऐं माइट खे जल्द धाड़ेलनि जी क़ैद मां बाज़ियाब करायो वञे। जेकॾहिं ईअं न थियो त सुभाणे खां मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ सहाफ़ीन तरफ़ां मरहलेवार एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी।